औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, योम आशूर 10 मुहर्रम एक अज़ीम कुर्बानी ऐं उन निस्बत ही वीडियो मखसूस करे रहियो आहियां। दोस्तों, वाक़ियो जेको करबला में जेको पेश आयो ऐं उनजो थियणु कहिड़े वजूहात उन में मौजूदु हुआ, थोड़ी उन ते रोशनी विझणु चाहींदुसि। दोस्तों, जॾहिं 40 हिजरी अमीर माविया खे खिलाफ़त मिली, उन टाइम खुलफ़ाए राशिदीन जा 30 साल जेके आहिनि मुकमल थी चुका हुआ। हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उस्मान गनी, हज़रत उमर फ़ारूक, हज़रत अली जी खिलाफ़त ऐं इन में हज़रत हसन अलैहिस्सलाम जा 6 महीना बि जेकॾहिं शामिलु कंदासीं त हदीस में अचे थो त खुलफ़ाए राशिदीन जा जेके आहिनि 30 साल जेका मुकमल थींदा, त उहे 6 महीना हज़रत हसन अलैहिस्सलाम जा शामिलु कंदासीं तॾहिं 30 साल मुकमल थींदा। ऐं अमीर माविया जो जेको दौर आहे उहे खुलफ़ाए राशिदीन में शामिलु कोन्हे, छाकाणि ॾाढ ऐं ताक़त जे ज़ोर ते जेका खिलाफ़त वरिती वञे उहा आहे खुलफ़ाए राशिदीन में कोन्हे। बक़ौल मौलाना डॉक्टर इसरार अहमद, मोतबिर आलम, सुन्नी मज़हब सां वास्तो रखंदड़। दोस्तों, जॾहिं अमीर माविया जा 10 साल मुकमल थिया, मुंहिंजे खिलाफ़त जा दारुल हुकूमत जा 10 साल मुकमल थिया, तॾहिं हिकु साहिब इकराम निहायती मोतबर मुग़ीरा इब्न शोबा अमीर माविया खे मशवरो ॾिनो त तूं पंहिंजो जान नशीन चूंड, छाकाणि जेका पहिरियां फितनाबाज़ी ऐं जेका 5 साल अहिड़ा गुज़रिया जिन में काफ़ी जेके आहिनि लखनि जी तादाद में जेके आहिनि मुसलमान शहीद थिया, असहाब इकराम शहीद थिया। इन खां अॻु में को वरी खिलाफ़त जो दावेदार को साम्हूं न अची वञे। मुग़ीरा इब्न साद उन्हनि मोतबर असहाब इकरामनि मां आहे जिन बैतुल रिज़वान सुलह हुदैबिया जे वक़्तु हुज़ूर करीम जे हथ ते हथ रखी जिन बैत कई, उहे निहायती मोतबर ऐं आला असहाब इकराम में शामिलु आहिनि। उन जो मशवरो ॾिनो ऐं अमीर माविया जेको जो पंहिंजो जानशीन यज़ीद खे चूंडे छॾियो। मुख़्तलिफ़ गवर्नरनि खे जेको हुकुम कयो वियो बैत वठो। उन टाइम ते 5 मोतबर शख़्सियतूं इस्लामी लिहाज़ खां आला ख़ानदान उन्हनि इनकार कयो। अब्दुर्रहमान इब्न अबू बकर, अब्दुल्ला इब्न अब्बास, अब्दुल्ला इब्न उमर, अब्दुल्ला इब्न ज़ुबैर ऐं इमाम हुसैन इब्न अली।
इन्हनि 5 जेके अहिड़ा ख़ानदान आहिनि उन्हनि जे जेके गादी नशीन हुआ उन्हनि जेको आहे सो इनकार कयो त इहो कैस किसरा जो जेको सिस्टम शुरू थियो आहे इस्लाम में, बादशाह ऐं पीउ पीउ खां पोइ पुटु पोइ पोटो, इहा जेका रिवायत जेका शुरू थिए पई इहो ग़लति आहे ऐं इनखे असीं कॾहिं बि तस्लीम कोन कंदासीं। ऐं उन टाइम ते अमीर माविया जा 10 साल मुकमल थिया हुजनि। अमीर माविया होशियारु ऐं ज़हीन माण्हू हो, ख़ामोश थी वेही रहियो। जॾहिं 60 हिजरी में अमीर माविया जे 20 सालनि जे पीरियड खां पोइ हुनजो इंतकाल थी वियो ऐं खिलाफ़त जेका आहे सा हुकूमत यज़ीद जे वटि आई। तॾहिं मुख़्तलिफ़ गवर्नरनि खे हुकुम ॾिनो वियो ऐं मुख़्तलिफ़ क़बीलनि खां जेका बैयत वरिती वई। उन टाइम ते 5 जेके शख़्सियतूं हुयूं उन मां अब्दुर्रहमान इब्न अबू बकर जो इंतकाल थी चुको हो। बाक़ी 4 जिन इनकार कयो, अब्दुल्ला इब्न ज़ुबैर, अब्दुल्ला इब्न अब्बास, अब्दुल्ला इब्न उमर, हुसैन इब्न अली। हाणे 4 शख़्सियतूं आहिनि जिन यज़ीद जी बैयत खां इनकार कयो। उन मंझि अब्दुल्ला इब्न अब्बास इंतहाई मोतबर शख़्सियत, जंहिंखे हुबल उम्मा बि चयो वञे थो, आलम, क़ुर जा अलाए केतिरा तफ़सीर जेके आहिनि उनजे शागिर्दनि खां मिलनि था। उनखां पोइ अब्दुल्ला इब्न उमर, हदीसनि जी जेका तरतीब जेका आहे सा उहे अब्दुल्ला इब्न उमर खां जेका आहे मनसूब आहे। इन्हनि इहो सम्झो त बराबरि यज़ीद ग़लति आहे, पर इहो मसइलो अॻिते हली जेको आहे सो दुरुस्त कजे ऐं तइलीम तलक़ीन सां जेको आहे सो इन मसइले खे हल कजे। ऐं जेका खूनज़ेरी थींदी, जंग थींदी, मुसलमान ॿिन्ही पासनि मारबा, इहो बहितर न आहे। इहो सम्झी हुननि जेको आहे सो यज़ीद खां बैयत करे छॾी। हाणे चइनि मां 2 बैयत करे छॾी, 2+2, बाक़ी 2 ॼणा, उनमें अब्दुल्ला इब्न ज़ुबैर, हुसैन इब्न अली ज़रे अल्लाह ताला अन्हु। इन्हनि जो जंग थिए थी त थियण ॾे, खून ज़ेरी थिए थी थियण ॾियो, पर असीं हिन कारे कानून खे तस्लीम कोन कंदासीं। इस्लाम में का बि तब्दीली असीं तस्लीम कोन कंदासीं। अमीर माविया बग़ैर चूंड जे जेको आहे सो दारुल हुकूमत में आयो, उते ख़िलाफ़त जो जेको ज़वाल शुरू थी वियो हुयो। वरी जेको आहे उहा सिस्टम अॻिते वधी ख़राबु थिए। इन खां बहितर इहो आहे जेको असीं उनखे चैलेंज कंदासीं, वी हैव द चैलेंज, रेज़िस्ट कंदासीं इनखे। पोइ असांखे जेकॾहिं शहीद थियणो पियो, क़ुर्बानी ॾियणी पई त ॾियण जे लाइ तयारु आहियूं। ऐं जॾहिं हिननि खां बैयत वठण जे लाइ चयो वियो त हिननि जेको आहे सो हिजरत करे मके विया, छाकाणि मको सेफ सिटी हो यज़ीद जे वक़्त में। ऐं उते अब्दुल्ला इब्न ज़ुबैर इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे चयो त पाण वेही हितां खां जेको तहरीक आहे उनजो सिलसिलो शुरू करियूं। इमाम हुसैन अलैहिस्सलाम चयो जेको आहे कुफ़े हली ऐं
यज़ीद खे चैलेंज कजे। जेको ख़तनि जो जेको सिस्टम आहे कुफे मञा जेको आहे सो उहो शुरू थी वियो हलियो। ऐं हज़रत अली जो जेको ख़िलाफ़ जे दौर में दारुल हुकूमत जेका हुई उहो बि कुफो हो। उतां खां ख़तनि जो सिस्टम शुरू थियो ऐं इमाम हुसैन ॾे मुख़्तलिफ़ जेका ख़तनि जा सिस्टम शुरू थी विया, ख़त आया त इमाम हुसैन जेको जो कुफे वञण जे लाइ तयारु थी वियो। पर अब्दुल्ला इब्न ज़ुबैर जेको आहे इनकार कयो त कुफे जा माण्हू जेके आहिनि उहे ज़बानी कलामी जेको आहे सो साथ ॾींदा आहिनि, पर ॾंडे ऐं ज़ोर ते जेको आहे सो हू वेझो बि कोन ईंदा आहिनि, भाॼी वेंदा आहिनि। ऐं तूं इहा कॾहिं बि ग़लती न कर ऐं जेको आहे सो कुफे न वञ। मुख़्तलिफ़ माण्हुनि जेको सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे तलक़ीन कई, सम्झायो। अब्दुल्ला इब्न उमर जेको आहे सो तलक़ीन कई। अब्दुल्ला इब्न अब्बास जेको आहे सो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो चाचो, हिकिड़े रिश्ते खां ऐं ॿिए रिश्ते खां नानो बि थिए थो। अब्दुल्ला इब्न अब्बास ऐं अबू तालिब जेको आहे सो पाण में भाउ आहे, त चाचो ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अब्बास ॿ पाण में सौट हुआ। उन हिसाब सां नाने जी निस्बत में जेको आहे सो रिश्ते में इमाम हुसैन खे उन जेको आहे सो तमामु घणो ज़ोर भरियो ऐं ते पंहिंजे अयाल खे जेको आहे सो तूं न वठी वञ। कूफे में जेको आहे सो हज़रत अली खे बि जेको आहे सो शहीद कयो वियो हो। ऐं कूफी जेके आहिनि बेवफ़ा आहिनि। इन ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजो सफ़ीर मोकिलियो, मुस्लिम बिन अकील कूफे वियो ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खां मिलियो ऐं ख़त लिखियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾे, त 12,000 माण्हुनि जेको आहे सो बैत कई आहे ऐं यज़ीद जे कानून जे ख़िलाफ़ पंहिंजो साथ ॾियण जे लाइ तयारु आहिनि। तुंहिंजे अचण सां जेको आहे सो वधीक माण्हू शामिलु थींदा। इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन ख़त जी निस्बत कूफे ॾांहुं वञण जे लाइ तयारु थी वियो। जॾहिं करबला जे मैदान ते पुॻो त यज़ीद कूफे में जेका तब्दीली बर्पा थी उनखे रोकण जे लाइ ॾंडो हलाइण वारो उबैदुल्लाह इब्न ज़ियाद खे मोकिलियो ऐं हुन पंहिंजो ॾंडो घुमाए ॾाढ जबर सां जॾहिं हज़ारनि जी तादाद में मुस्लिम इब्न अकील गवर्नर जी दारुल हुकूमत ते जेॾी महिल घेराव कयो त उन इमारत मथां जेको आहे सो बि उनजे हवारियुनि ऐं उन्हनि माण्हुनि खे धमकियूं ॾिनियूं। कुफे जा माण्हू उन्हनि धमकियुनि ऐं उन जे डप में हिकिड़ो हिकिड़ो थींदे अलॻि थींदे विया। चंद माण्हू वञी बता मुस्लिम बिन अकील वटि ऐं मुस्लिम बिन अकील खे शहीद कयो वियो। कूफे जो हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत हानी इब्न उरवा जिन मुकमल साथ ॾिनो ऐं उन कंहिंखां नियापो मोकिलियो त आउं शहीद थी वेंदुसि हलियो। हा, इन खां पहिरियां ई मुंहिंजो मैसेज इमाम हुसैन खे ॾेई छॾिजो त कुफे जा जेके हालात आहिनि उहे चेंज थी चुका आहिनि। उबैदुल्लाह इब्न ज़ियाद जेको आहे सो माण्हुनि ते ॾंडो घुमाए ऐं कुफे जे माण्हुनि खे जेको आहे सो फेरे वरितो ऐं माण्हू बुज़दिल जेके कुफे वारा भाॼी विया हलिया। कूफी ला यूफी, सो तूं महिरबानी करे कूफे न अच। इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे उहो मैसेज मिलियो पर उन टाइम ते तमामु घणी देरि थी चुकी। छाकाणि
त इमाम हुसैन जी जेका शख़्सियत ऐं मोतबिलाना जेका जज़्बू ऐं अलाह जी जेका कुवत विजत जेका उन में हुई, उन इहो गवारा न कयो त कंहिंजे ख़ौफ़ खां वापसि हलियो वञिजे। जेको थींदो इज़न अलाह जे हुकुम सां थींदो। ऐं हुन शहादत खे तरजीह ॾिनी ऐं हिकु लाज़वाल क़ुर्बानी ॾेई इस्लाम खे सदा ज़िंदा रखियो। दोस्तो, इन्हनि लफ़्ज़नि खां आऊं हिन वीडियो जी ईंड कंदुसि। अस्सलामु अलैकुम।